सभिनी खे हज जी ईद जी मुबारक ये तव्हां सभिनी खे मुबारक हुजे। असांजी पाकिस्तान जी फौज जो इंडिया खे सबक सेखारियो आहे, सभी में याद रखना। हिंदुस्तान के खास ख्याल में भी न हो जो पाकिस्तान की फौज उनका एवो असर कंदी न पंहिंजे माण्हुनि खे का जवाब ॾेई सघनि न मुल्क पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि कंहिंखे जवाब था ॾेई सघनि। हिंदुस्तान जा जो लीडर आहिनि उन्हनि खां पंहिंजी आवाम बि पुछे थी त तव्हां छा कयो, जवाब नथा ॾेई सघनि। हिंदुस्तान पाकिस्तान खे धमकी थो ॾे कि पाणी तव्हांजो बंदि कंदासीं, लेकिन ख़ुदा जी पंहिंजो बि शान आहे। पाकिस्तान जी पाणी छा बंदि कंदा, पाण पिया ॿुधनि पंहिंजो पाणी अगरि पाकिस्तान जो पाणी बंदि कंदा त पोइ इहो हिंदुस्तान खे ख़बर हुजणु खपे कि पाकिस्तान हिकु एटॉमिक मुल्क आहे। अॻु में शुरूआत हिंदुस्तान कई जंग जी, ॿ टे ॾींहं पाकिस्तान खामोश रहियो। जॾहिं पाकिस्तान फजर जी नमाज़ खां पोइ हिंदुस्तान खे जवाब ॾिनो, हिंदुस्तान वारनि खे ख़बर ई न पई हुनमें छा पियो। पाकिस्तान जंग नथो करणु चाहे, लेकिन मोदी साहब मुड़े ई न पियो। जॾहिं पाकिस्तान जी तरफ़ां हुननि खे जवाब आयो, हुननि जी तबाही थी, थोरी वरी अमेरिका वारनि खे उन्हनि दूसरे के लिए जंग बंदि कराए ऐं पाकिस्तान तमामु ख़ुशी सां जंग बंदि कई, छो जो पाकिस्तान खे उन्हनि जी तबाही कई हुई वो करे विया। मां जमायत खे दोस्तनि खे हमेशह चवंदो आहियां हर नमाज़ खां पोइ दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान जी फौज जे लाइ दुआ करो। इन जे लाइ चवंदो अगरि असांजी फौज कमज़ोर हुजे त हिंदुस्तान असांखे अहिड़ो ख़राब करे आहे, लेकिन ख़ुदा जी फज़्ल करम सां असांजी फौज मज़बूत हुई ऐं हिंदुस्तान वारनि लाइ अहिड़ो हाल कयो आहे जो जेतिरो जहिड़ो आहे नथा भुलिजी सघनि। ये फौज तव्हांजी पंहिंजी आहे, मुल्क तव्हांजो पंहिंजो आहे। ये फौज आहे त पाकिस्तान आहे। फेडरेशन ही फौज संभाली वेठी आहे। गुज़िरियल इलेक्शन खां पोइ हिकु शइ साम्हूं अची वई आहे कि कोई भी नेशनल लीडर न आहे जो सूबनि खे संभाले, फेडरेशन खे संभाले। फौज जे हाणे कुझु नथो संभाले करे, तंहिंजे करे हमेशह फौज जे लाइ दुआ घुरायो। अगरि असांजी फौज कमज़ोर हूंदी आहे त गज़ा में ॾिसो, लेबनान में ॾिसो, सीरिया में ॾिसो, इराक में ॾिसो, फौज कमज़ोर थी वई, हुते तबाही थी वई।
असांजी इज़त असांजी फ़ौज सां गॾु आहे। इंशाअल्लाह इहो बि तव्हांखे ॿुधायां, इन दफ़े अगरि हिंदुस्तान पाणी बंदि करण जी कोशिशि कई त पोइ इहो पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जी आख़िरी जंग थींदी। उन खां पोइ इहा जंग करण जे क़ाबिल हिंदुस्तान रहंदो तंहिंजे करे हमेशह फ़ौज जे लाइ दुआ घुरो। फ़ौज असांजी मज़बूत आहे, तॾहिं पंहिंजे मुल्क में बि मुल्क खां ॿाहिरि बि पाकिस्तानी मथे करे घुमी था सघनि। ऐं हमेशह मां चयो आहे तव्हांखे पंहिंजे ॿारनि जी सोबत तरबियत सही कयो जो तव्हांजे हथ में आहे। बाक़ी हिकमत आहे, ॿारनि खे पढ़ाइण जी कोशिशि कयो। जॾहिं मां मालूमात वठंदो रहंदो आहियां, वॾी महिरबानी आहे जो असांजी जमायत जी छोकिरियूं पढ़ी लिखी अॻिते वधी रहियूं आहिनि, हर मैदान में अची रहियूं आहिनि। इहो ख़ुदा जो लख लख थोरो आहे। इन दफ़े मां सॼी मालूमात कई कि असांजी गुज़ारे ज़मीदारी कराए किथे पाणी हो किथे न हो, माल हो कौन या बकरी उहो अञा सुठी आहे। बाक़ी जंहिं ज़मीदारी खे हलो उहो तकलीफ़ में आहे। तंहिंजे करे माल वधायो, बरकत भी आहे। क्लाइमेट चेंज, मौसम की तब्दीली जे करे काई ख़बर नथी पए कंहिं महिल बारिश थींदी कंहिं महिल न थींदी। मौसम अॼु बदिली आहे। पाणी जी हर साल कमी थी थींदी वञे। अगरि तव्हां माल रस्तनि सां पासे मां गुज़ारण आईंदो, माल में तव्हांजे बरकत सां माल वधायो, जेतिरो थी सघे वण पोखियो, ख़ुदा तव्हांखे बरकत ॾे। ख़ुदा तव्हांजा ॿारनि जा नसीब बहितर करे। ख़ुदा ताला तव्हांखे हर आफ़त हर आज़माइश सां तकलीफ़ सां पनाह में रखे। ख़ुदा तव्हांजी फ़ौज खे एतिरी तौफ़ीक़ अता फरमाए जो असांजो सरहदनि जो ख्याल रखे ऐं दुश्मन खे जो सबक़ इन दफ़े ॾिनो आहे इन खां पूरो करे। तव्हां पंहिंजे ॿारनि जे ज़हन में हाणे ताईं जो बाबा माण्हू कुझु बि चवनि कि फ़ौज असांजी आहे, असां फ़ौज चाहियूं, चाहे गर्मी हुजे सर्दी हुजे गमी हुजे या ख़ुशी हुजे, असां न फ़ौज खां परे था थी सघूं। असां अगरि इहो सोचूं कि असां फ़ौज खां परे था थियूं त पोइ सम्झो असां इन मुल्क सां वफ़ादार न आहियूं। ख़ुदा ताला असांखे
अपनी हरीफ के सत्य में लगना बच्चों को जो किसी मानना मेरे पर हरीफ के सत्य हर चीज को बनाना मेरे पर